इते मूंखे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी PSO में गैर क़ानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस में कराची जी एहतिसाब अदालत में पेश थियो आहे। नैब मुल्क के मफलूज कंदड़ इदारो आहे। नैब के बंद कयो वञे। शाहिद खाकान अब्बासी जो इहो चवणु आहे इन मुल्क में इंसाफ़ किथे बि नज़र नथो अचे। मुल्क जी बदनसीबी आहे त हिते नैब जहिड़ो इदारो आहे। नैब जो इदारो सिर्फ़ सियासतदाननि ख़िलाफ़ इस्तेमालु थिए थो। अॻूणे वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे 5 तरमीमनि खे हिकिड़ो चीफ जस्टिस रिटायर थियण खां अॻु रद्द करे रिटायर थी वञे थो। शाहिद खाकान अब्बासी जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी PSO में गैर कानूनी भर्तियुनि वारी रेफरेंस में कराची जी एहतिसाब अदालत में पेश कयो वियो आहे। नैब मुल्क के मफलूज कंदड़ इदारो आहे। नैब खे बंद कयो वञे। शाहिद खाकान अब्बासी जो वधीक चवणो हो त हिन मुल्क में इंसाफ़ किथे बि नज़र नथो अचे। मुल्क जी बदनसीबी आहे त हिते नैब जहिड़ो इदारो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी PSO में गैर कानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस में कराची जी एहतिसाब अदालत में पेश थियो आहे। नेब मुल्क के मफलूज कंदड़ इदारो आहे। नेब खे बंद कयो वञे। शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त हिन मुल्क में इंसाफ़ किथे बि नज़र नथो अचे। मुल्क जी बदनसीबी आहे त हिते नेब जहिड़ो इदारो आहे। नेब जो इदारो सिर्फ़ सियासतदाननि ख़िलाफ़ इस्तेमालु थिए थो। 5 तरमीमुनि खे हिकिड़ो चीफ जस्टिस रिटायर्ड थियण खां अॻु रद्द करे रिटायर थी वञे थो। शाहिद खाकान अब्बासी जो इहो चवणु हुयो।